नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे का ख़बर ॾींदा त ज़िले जे ॻाढ़ो शहर में पाणी कोट ख़िलाफ़ अकेले उस्ताद जी अलामती बुख हड़ताल। गुज़िरियल 6 महीननि खां मलीरी शाख जे पुछड़ में पाणी जी हथरादू खोट शाख जे डिज़ाइन मथे हुअण ख़िलाफ़ प्राइमरी उस्ताद साले शोलाणी जदोजहद करे रहियो आहे। अॼु साण यकजहती तौर STP अॻवान महबूब लाशारी पिणु बुख हड़ताल में गॾु वेठो। इन मौक़े ते महबूब लाशारी चयो त साहिली पट्टी खे पाणी ॾिनो वञे न त सख़्त एहतिजाज कबो। आपाशी खाते पंहिंजी होड़ ते क़ाइम दाइम आहे। ॿिए पासे प्राइमरी उस्ताद साले शोलाणी मासूम बचन समेत ज़िक्र कयल शाख ते निटण उस में रोज़ानो 3 कलाक अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे, जंहिं तहत हिन ख़मीस जे ॾींहुं खां अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त 1 हफ़्ते जी अलामती बुख हड़ताल जो असर न थियो त शाख में ज़रूरत मुताबिक़ पाणी न आयो त हू इंतहाई क़दम खणण ते मजबूर थी सघे थो। ॿिए तरफ़ हितां जे सियासी समाजी अॻवान मज़कूरा शाख में पाणी छॾण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।